ये हज़रत अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो इमाम पाक हज़रत इमाम अली मकाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जा फर्ज़ंद हुआ कि उहे क़ुर्बान थियण वक़्तु उन्हनि जी जेका उमिरि हुई वो 27 साल हुई। उन्हनि इजाज़त वरिती तो हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि खे मैदान में वञण खां रोके छॾियो, पर उन खां बाद में हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो खां उन्हनि इजाज़त वरिती। उन खां बाद में उन पर्देदार औरतुनि खां इजाज़त वरिती तो उन्हनि खीमे में वेठल औरतुनि उन्हनि खे इजाज़त न ॾिनी कि तव्हां जल्दी में न वञो, पर हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजे वालिद साहिब इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो खां इजाज़त वठी करे मैदान में वञी करे लथा। उन खां बाद में हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जी जॾहिं मैदान में लथा तो पाण दुश्मननि जे उन सफ़नि के चीरींदे कई दुश्मन उन इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो जहन्नम जे हवाले किया, जहन्नम में पहुँचाया। हत्ता कि एक कौल मुताबिक 120 दुश्मन हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो जेको 27 सालनि जी उमिरि में हुया उन्हनि सभिनी खे जहन्नम में पहुँचायो। हत्ता कि हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो विढ़ंदे विढ़ंदे के आख़िरकार थकिजी पिया ऐं उन सख़्त गर्मीअ जे हालत में हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो खे उञ ज़्यादा परेशान कयो तो हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजे खीमे ॾांहुं वापसि पंहिंजे वालिद साहिब जनाबे इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो वटि अची पहुता। अची करे अर्ज़ु कयूं बाबा जान उञ लॻी आहे कि धकनि जा ऐं तलवार हलाईंदे हलाईंदे नेज़ा हलाईंदे हलाईंदे परेशान थी वियो आहियां ऐं हथ सूर कनि था पिया ऐं उन खां वधीक जेका सो आहे उञ असांखे तंग कयो आहे, परेशान कयो आहे। भले हा कुझु पाणीअ जो ढुक हुजे तो इन्हनि ज़ालिमनि सां वञी करे मां अञा वधीक ताक़त सां हमला कयां ऐं उन्हनि खे जहन्नम जे हवाले कयां। हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जी अखियुनि मुबारकनि मां ओड़ा वहण लॻा। उन खां बाद में इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमायो कि आहे मुंहिंजा प्यारा पुट कि मां किथां पाणी आणियां, इन जे करे तव्हां वञी करे जंग कयो। तो हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमायो कि जॾहिं जंग कंदो तो उन खां बाद में अनक़रीब तव्हां वञी करे पंहिंजे नाने वटि पहुचंदो ऐं तव्हांखे तव्हांजो नानो शरबत प्यारो ऐं थधो जन्नत जो शरबत ऐं जन्नत जो मशरूब तव्हांखे पीआरींदा। हज़रत ज़िवकार इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जो फर्ज़ंद हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो जॾहिं ॿीहर मैदान में लथा ऐं जंग कंदे कंदे के शहीद थी विया ऐं जॾहिं आख़िरी पसा साह जे आख़िरी हालत में हुया तो पंहिंजे वालिद साहिब इन में इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो खे सॾे फरमायूं कि बाबा जान के हज़रत हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो ॾाढो मूंखे शरबत पंहिंजे पाक हथनि सां पीआरे रहिया आहिनि ऐं फरमाए रहिया आहिनि कि इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो खे वञी करे चओ कि जल्दी जल्दी अची करे अचनि, मां तव्हांजे लाइ तव्हांजे ख़िदमत में तव्हांजे लाइ शरबत जा जाम तव्हांजे लाइ झले बीठो आहियां, जल्दी जल्दी अचंदा वञो, अची करे गॾु शरबत पीअंदा रहो। तो हज़रत ज़िवकार हज़रत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजे उन प्यारे फर्ज़ंद इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो वटि अची करे पहुता ऐं आख़िरी साह जा आख़िरी प्रसा हुया पंहिंजे उन जो सिर मुबारक पंहिंजे कंधे ते रखियऊं ऐं इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो के चयो कि वालिदा ऐं मुंहिंजा प्यारा बच्चा। इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जी इन आवाज़ के उन पर्देदार खीमनि में उन औरतुनि ॿुधो। हत्ता कि इमाम अली मकाम जा ॿिया नौजवान बि जेका सो अची विया उते इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो ते। हज़रत इमाम साहब फरमायो कि हिन खे वठी करे ॿियनि शहीदनि सां वञी करे मिलायो, खीमे जे अॻियूं वञी करे रखोसि। उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला बिन मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो जेका सो मैदान में लथा। हज़रत अब्दुल्ला बिन मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो मैदान में जॾहिं लथा कि उहो दुश्मननि ते वार कंदा रहिया, कई दुश्मन जहन्नम जे हवाले कयऊं। हत्ता कि
कि इमाम आली मक़ाम इन दुश्मननि मंझां हिकिड़े जो तीर संदन पेशानी में अची करे लॻो ऐं उन धके खे उन्हनि बर्दाश्त करणु लॻो त ॿिए दुश्मन अहिड़ो सख़्तु तीर हयो जेके सीने ते अची करे लॻो। उन खां बाद में सीने मंझां संदन दिलि खे लॻो ऐं वञी करे उन धक सां हज़रत अब्दुल्ला बिन मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो जो रूह परवाद करे वियो ऐं उहे बि वञी करे हज़रत ॿियनि शहीदनि सां पंहिंजे नाने जे दीन ते पंहिंजो जान क़ुर्बान करे छॾियो। उन खां बाद में जाफ़र बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो जंग जे मैदान में आया ऐं उन्हनि बि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। उहे बि जेका सो आहे शेर चवंदे चवंदे अची करे पंहिंजो जान पेश कयूं ऐं शहीद थी विया। उन खां बाद में अब्दुर्रहमान बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे मैदान में लथा 17 यज़ीदिन खे उन्हनि जहन्नम में पहुचाया। आख़िर उस्मान बिन ख़ालिद जहनी यज़ीदी जे हथां उहे बि शहीद थी विया। उन खां बाद में इमाम मुहम्मद बिन मुस्लिम बिन अकील जी शहादत थी। उहे बि अची करे मैदान में लथा ऐं यज़ीदनि सां विढ़ंदे विढ़ंदे लकीत बिन अयास जानी यज़ीद जे तलवारनि जे निशाननि मां अची करे उहे बि शहादत जो मान ऐं मर्तबो हासिल कयऊं। ऐं उन खां बाद में हज़रत मुहम्मद बिन अबू सईद बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो उहे बि मैदान में अची करे विढ़ण लॻा ऐं उहे बि शहीद थी विया। इहे सभु हज़रत इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो जा जेके फ़र्ज़ंद हुया ऐं उहे इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो मथी जुमे में मां बयानु कयो हुयुमि कि इमाम साहब जा क़ासिद बणिजी करे कूफ़े में हलिया विया हुया ऐं कूफ़े वारनि उन्हनि खे दुखे सां शहीद कयो हुयो। त हज़रत ज़िबकार ये इमाम मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हो जा जेके औलाद मंझां जेके हुया उन्हनि पंहिंजो जान जो नज़रानो हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो ते पेश कयो ऐं पंहिंजे नाने जे दीन जे ख़ातिर उहे बि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदे कुसंदा विया। हत्ता कि हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जा पीउ जे तरफ़ां कुझु जेके भाउ हुया उहे बि मैदान में अची करे लथा ऐं उहे बि वारे वारे सां शहीद थींदा पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदा रहिया। उन मंझां हिकु आहे अबू बकर बिन अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हो उहे बि मैदान करबला में लथा ऐं मैदान करबला में लहण खां बाद में कई दुश्मन के जहन्नम में पहुचाईंदे विढ़ंदे विढ़ंदे उहे बि अब्दुल्ला बिन उक़बा गनवी जे हथां शहीद थिया ऐं मुहम्मद बिन अस्कर बिन अबी तालिब बिन अली बिन अबी तालिब उहे बि अची करे मैदान में लधा ऐं उहे बि दुश्मननि सां विढ़ंदे विढ़ंदे जेका सो आहे अबान बिन दारिम तमीमी जे हथां उहे बि शहीद थी विया। उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र जा फ़र्ज़ंद कुझु मैदान में अची करे उन्हनि मल्हायो ऐं उहे बि शहीद थींदा विया। उन्हनि मंझां हिकु नालो आउन बिन अब्दुल्ला बिन जाफ़र मुहम्मद बिन अब्दुल्ला बिन जाफ़र उहे अची करे मैदान में लथा ऐं उहे बि दुश्मननि सां विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी विया। हत्ता कि जॾहिं इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जा भाइर भाणेजा भाटिया उहे शहीद थींदा विया। तो हज़रत इमाम हसन जे भाटिरनि जो जेको बयानु हाणे अची रहियो आहे जेके हज़रत इमाम हसन जेके हज़रत इमाम आली मक़ाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो जा वॾा भाइर हुया सगा भाइर हुया इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि जा बि कुझु फ़र्ज़ंद इन मैदान करबला में इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो सां गॾु हुया। उहे बि पंहिंजे नाने जे दीन जे ख़ातिर पंहिंजे पंहिंजी जाननि जो नज़रानो पेश कंदे इन दुनिया तां लाॾाणो करे विया। उन्हनि मंझां हिकु आहे हज़रत इमाम हसन बिन हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो। इन इमाम हसन बिन हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो खे हसन मुसन्ना बि चवंदा आहिनि। हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो मैदान करबला में पंहिंजी चाचे इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो सां गॾु शरीक थिया। विढ़ंदे विढ़ंदे हज़रत इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जेका सो आहे ज़ख़्मी थी विया। जॾहिं ज़ख़्मी थिया तो हिकु ज़ालिम यज़ीदी संदन सिर मुबारक खे धड़कां दार करण जे लाइ अॻिते वधियो तो हज़रत इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जे यज़ीद जे लश्कर मंझां हिकु संदन मामू बि हुयो। उन संदन मामे इहो चयो
कि हज़रत हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जेके छॾियो वञे उनखे शहीद न कयो वञे। तो फलिहादा इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो खे ज़ख़्मी जी हालत में संदसि मामे जेको हुया त हुयो त यज़ीद जे लश्कर मंझां, पर हुयो इमाम हसन मुसन्ना जो मामो। उन हज़रत हुसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जे लाइ इहो उन जेका सो अर्ज़ु कयो पंहिंजे यज़ीद जे लश्कर ॿियनि ज़ालिमनि खे, त फलिहादा उन्हनि खे कुझु न कुझु रहम आयो। हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो बची विया ऐं संदसि मामे कूफ़े में वञी करे इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जे फटनि जो इलाजु कयो, हता कि उन जो फट बिल्कुलु दुरुस्त ऐं सिहतयाब थी विया। तो हज़रत इमाम हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो इमाम हसन पाक रज़ी अल्लाह ताला अन्हो जे फर्ज़ंद उन्हनि जी जान बची वियो ऐं संदसि मामे उन्हनि खे जॾहिं सिहतयाब थी विया त उन्हनि खे मदीने मुनव्वरा ॾांहुं रवानो कयो। तो हज़रत ज़ीबकार इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जा इहे वाहिद फर्ज़ंद हुया, हसन मुसन्ना, ॿियो हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो ऐं ॿियो हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो। तो इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जो जेको अॻिते नसल वधियो उहो ॿिनि फर्ज़ंदनि मंझां वधियो, हिकु हसन मुसन्ना, ॿियो हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो मां अॻिते इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जी नसल जेके हसन सईदा हुया उहे इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जे इन ॿिन्ही पुटनि मंझां अॻिते नसल मंझां अॻिते वधिया आहिनि। हज़रत ज़ीबकार उन खां बाद में हसन मुसन्ना रज़ी अल्लाह ताला अन्हो जेका सो मैदान करबला में शहादत खां जा बची विया। तो उन खां बाद हज़रत अब्दुल्ला अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो जेका जंहिंखे अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हो सॾींदा हुया, उहे बि मैदान करबला में जंग कंदे कंदे अब्दुल्ला गनमी यज़ीदी ज़ालिम जे हथां शहीद थिया। ऐं उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला असगर रज़ी अल्लाह ताला अन्हो उहे इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जा फर्ज़ंद हुया ऐं 11 सालनि जी उमिरि में हुया। अब्दुल्ला असगर रज़ी अल्लाह ताला अन्हो इमाम हसन मुजतबा जा पुट 11 सालनि जी उमिरि में पंहिंजे चाचे खां इजाज़त वठण खां बाद में मैदान करबला में वञी करे जेका सो हज़रत इमाम जॾहिं उहे ज़ख़्मी थिया त उन खां बाद में हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि जो सीनो मुबारक उन जे मथे के सीने मुबारक ते पंहिंजे सीने ते रखियो। त उन खां बाद में हिकु ज़ालिम हरमला जे हथां उहे इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जे सीने जे मथां उन ज़ालिम जॾहिं वार कयो तो हज़रत अब्दुल्ला असगर रज़ी अल्लाह ताला अन्हो बि शहादत खे वञी करे पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे हलिया विया। उन खां बाद में हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जा हिकु फर्ज़ंद जेके अञा ताईं नाबालिग हुया, 11 सालनि जी उमिरि में हुया, जंहिंजो नालो आहे हज़रत कासिम बिन हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो। उहे हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो जा भाइटिया आहिनि, यानी भाउ जा पुट हज़रत इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जा फर्ज़ंद हुया। कि इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हो जॾहिं दुनिया मां लॾे विया त उन वक़्तु संदन कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हो जी उमिरि मुबारक 4 साल हुई। हज़रत इमाम अली मक़ाम खे फरमायो कि हीउ पुट मुंहिंजो तव्हां जे लाइ अमानत जे तौर ते मां छॾे करे हलियो रहियो आहियां। तो हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हो हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो खां जॾहिं इजाज़त वठण लॻा मैदान करबला में वञण जे लाइ, तो हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो खे पंहिंजे पुटनि वांगुरु उन्हनि खे पालियो हुयो। ऐं इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो खे इहो जेको भाउ जो पुट भाइटियो पंहिंजे पुटनि वांगुरु प्यारो हुयो। हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि खे इजाज़त न ॾिनी, हता कि हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हो इमाम मुबारक जे हथनि मुबारकनि खे चुमी ॾिनी, असां पेशानी मुबारक खे चुमी ॾिनी करे ऐं घणा इलाज कयऊं। तो हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो उन सां भाकुर पातऊं। तो हज़रत इमाम अली मक़ाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो उनखे भाकुर पाईंदे पाईंदे इमाम अली मक़ाम बेहोश थी विया। हज़रत हसन बिन कासिम बिन हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो उहे बि बेहोश थी विया। इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो बि बेहोश थी विया, हता कि हज़रत इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हो उन्हनि खे मैदान मल्हाइण जी इजाज़त ॾिनी। तो हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हो वञी करे मैदान में लथा
कई यज़ीदी ज़ालिमनि सां विढ़ंदे विढ़ंदे 11 सालनि जो ॾिसो न के 3 ॾींहंनि खां वधीक 11 सालनि जो नंढड़ो ॿारु बचिड़ो ऐं 3 ॾींहंनि खां वधीक उञारो हुजे बुखायारो हुजे ऐं 11 सालनि जो नंढड़ो ॿारु वञी करे मैदान करबला में मैदान मल्हाइनि ऐं 35 यज़ीदी ज़ालिमनि खे जहन्नम जे हवाले करे छॾियऊं। 35 यज़ीदी ज़ालिमनि खे 11 साल जे नंढड़े ॿार उन्हनि खे उन्हनि ज़ालिमनि खे जेका सो आहे जहन्नम में पहुचाईंदो रहियो, हता कि नंढड़ो उहे हज़रत हसन हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन यज़ीदी ज़ालिमनि सां विढ़ंदे विढ़ंदे हता कि उहे बि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदे शहीद थी विया। तो हज़रत दी वक़ार उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा इहे जेके बि हुया उहे उन ते पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदा रहिया। अच्छा कुझु हज़रत क़िबला मुफ़स्सिर क़ुरान अल्लामा मुफ्ती मोहम्मद इदरीस दायरी वॾा मुहक़िक़ आलिम दीन आहिनि, क़ुरान पाक जा मुफ़स्सिर बि आहिनि ऐं सिंधी आलिमनि मां हिकु उहे आलिम आहिनि जंहिंजे मथां आख़िर असां जेकॾहिं फ़ख़्रु कयूं न वाक़िअतन उहो फ़ख़्रु करण वारी शख़्सियत ऐं ज़बरदस्त ॾाढा ज़बर आलिम आहिनि। उहे फ़रमाइनि था कि हज़रत इमाम कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ इहो चवंदा आहिनि कि असांजा ख़तीब इहे बयानु फ़रमाईंदा आहिनि कि हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु मैदान करबला में घोट हुया ऐं उन्हनि जे हथनि ते मेहंदी लॻल हुयो ऐं उन्हनि जी शादी थिए पई ऐं शादी अञा थींदे ई ऐं शादी खां पहिरियों उन्हनि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो कि इहा बिल्कुलु ज़ईफ़ रिवायतूं आहिनि, कूड़ियूं रिवायतूं आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि हज़रत अल्लामा मुफ़स्सिर क़ुरान फ़रमाइनि था कि शादी जेकॾहिं उन्हनि जी थिए पई त कंहिंजी न्याणीअ सां थिए पई, उहा न्याणी कंहिंजी हुई, उहा कंहिंजी जेका सो आहे धीअ हुई जंहिंसां शादी थिए पई। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे कि हज़रत इमाम कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु 11 सालनि जी उमिरि में हुया ऐं किताब जे तारीख़दाननि ऐं उन सीरतनामा लिखंदड़नि चयो आहे कि हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा ताईं नाबालिग हुया, त नाबालिग ॿार जी शादी करण जी ज़रूरत कहिड़ी हुई। ॿी ॻाल्हि। टी ॻाल्हि इहा आहे कि हज़रत इन ॾुखोयल वारे दास्तान में, इन ॾुखोयल मैदान में कि जॾहिं सभु कुसंदा था वञनि तो उन मैदान में तव्हां हिकु जेका सो आहे ॿार खे शादीअ ते उनखे विहारियो ऐं उनखे घोट बणायो, त इहा बिल्कुलु अक़ल खां परे वारी ॻाल्हि आहे कि इन ॾुखोयल वारे अंदाज़ में केरु पंहिंजे जेका सो आहे सभु कुसंदा था वञनि, अल्लाह जे राह में नज़रानो पंहिंजी जाननि जो पेश कंदा वञनि था ऐं वरी उन ॾुखोयल वारे इन मैदान में, ॾुखोईंदड़ मैदान में, दिलि खे जेका सो आहे फट ॾींदड़ मैदान में वरी हिकिड़े खे जेका सो आहे उनखे परणाइनि था, उनखे घोट बणाइनि था माज़ल्ला ऐं उन जे हथनि ते मेहंदी लॻाइनि था, त इहा बिल्कुलु अक़ल खां परे वारी ॻाल्हियूं आहिनि। इन जे करे इहे ज़ईफ़ रिवायतूं आहिनि, इन रिवायतुनि ते कन न ॾिजे, बल्कि हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं जान जो नज़रानो पेश कयो त उन वक़्तु पाण अञा नाबालिग हुया, नाबालिगी जी हालति में पाण पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। उन खां बाद में हज़रत कासिम रज़ी अल्लाह ताला अन्हु बि जेका सो आहे पंहिंजे नाने जे दीन ते पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयूं, हता कि उन खां बाद में हज़रत इमाम